नाज़रीन प्रोग्राम लाड़काणो ब्यूरो टाइम में हाज़िर आहियूं और असां पंहिंजो प्रोग्राम महांगाई जी जेका बदतरीन सूरत हाल आहे मुल्क जे अंदरि उन हवाले सां तरतीब ॾिनो आहे ऐं असांजे इलाइक़नि में कहिड़ी सूरत हाल आहे उहा बि जेको आहे असां पंहिंजे हिन प्रोग्राम में शामिलु कंदासीं त आम माण्हू छा था चवनि छाकाणि त वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोल जे अघनि में 10 रुपया घटिताई कई आहे पर उन जे बावजूदि जेका महांगाई घटि थियणु खपे आम मुआफ़े जूं जेके शयूं आहिनि उन्हनि जे अघनि में लाथ अचे उहा न अची सघी आहे ऐं जेके ट्रांसपोर्ट जा जेके किराया आहिनि उन में ऐं ट्रांसपोर्ट जा जेके किराया आहिनि उन्हनि में बि जेको आहे सो का घटिताई न अची सघी आहे ऐं माण्हू ओतिरा ई पैसा भरे मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं वञनि था पिया सफ़र करे त इन हवाले सां ज़ाहिर आहे जॾहिं 10 रुपया पेट्रोल जो अघु वधायो वियो ऐं उन खां पोइ वरी जॾहिं घटायो वियो आहे त जेके आम मुआफ़े जूं शयूं आहिनि या क़ीमतूं उन्हनि में बि ज़रूरु जेको आहे सो घटिताई थियणु खपे या जेके ट्रांसपोर्ट जा किराया आहिनि उन्हनि में बि घटिताई थियणु खपे उहा न थी आहे उनजे करे आम माण्हूअ खे को अहिड़ो फ़ाइदो न मिलियो आहे सो असां हलूं था मुख़्तलिफ़ हंधनि ते शहर जे इलाइक़नि में जिते माण्हू ख़रीदारी पिया कनि या दुकानदार मौजूदु आहिनि या पेट्रोल ते जेके पेट्रोल पंपनि ते माण्हू अचे पेट्रोल भराइनि था पिया उन्हनि सां ॻाल्हायूं था त हुननि जो इन हवाले सां छा चवणु आहे त उन्हनि खे को फ़ाइदो मिलियो आहे या वफ़ाक़ी सरकार जेका महांगाई जो जिन आहे उहो अञा माण्हुनि जे मथां जेको आहे वधाए रही आहे जंहिंजे करे हिकिड़ी ॾुखी सूरत हाल खे माण्हू फेस पिया कनि ऐं ख़ासि करे जेको आम माण्हू आहे या मिडिल क्लास जो जेको माण्हू आहे उहो तमामु घणो मुतासिर थी रहियो आहे गुरबत जे हवाले सां जेका सूरत हाल आहे उहा अञा वधीक शिदत अख़्तियार कंदी पई वञे ऐं आम माण्हू जेको आहे सख़्तु तकलीफ़ में आहे सो अचो त मुख़्तलिफ़ माण्हुनि सां ॻाल्हायूं था हलूं था उन्हनि जे तरफ़ त हू इन हवाले सां छा था चवनि। जॾहिं तेल को 8 रुपया या 10 रुपया चढ़ियो वञे थो पियो त महांगाई में बे इंतिहा हर शइ में इज़ाफ़ो पियो थो वञे पियो टमाटर हुजनि सब्ज़ी हुजनि अंडा हुजनि रोज़मर्रा जी सब्जियूं हुजनि बे इंतिहा इज़ाफ़ो थी वञे थो पियो पर जेकर हुन में 5 रुपया या 7 रुपया घटिताई कई थी वञे त कंहिं क़िस्म जी का बि लाथ कान्हे यानी ग़रीब जे हवाले सां कंहिं बि क़िस्म जो को बि रिलीफ कोन्हे को जेकॾहिं को रिलीफ आहे त सिर्फ़ु उन्हनि जे लाइ आहे जेके माना स्टाक प्लेयर्स जेके आहिनि उन्हनि जे लाइ आहे बाक़ी ग़रीब लाइ कंहिं क़िस्म जो को बि रिलीफ कोन्हे को हर ॻाल्हि में जे ॾिठो वञे त किथे बि आहे त ग़रीब खे ई निहोड़ियो पियो थो वञे हुकूमत खे इन तरफ़ ध्यानु ॾियणु घुरिजे त इन शयुनि ते कंट्रोल करे पर ॾिठो वियो आहे त जंहिं शइ ते हुकूमत स्टेक वठंदी आहे त उहा शइ उल्टो अञा महांगी थींदी आहे पोइ हुकूमत खे त असां रिक्वेस्ट कंदासीं त बहितर आहे त जेका शइ जिथे आहे हुनखे उहे छॾे ॾियो तव्हां स्टे वठंदो उन ते उहा शइ अञा बहितर ग़रीब लाइ महांगी थी वेंदी। पेट्रोल 10 रुपया लाथो वियो आहे ऐं बिजली जो यूनिट 5 रुपया लथो वियो आहे उन में महांगाई घटिजी न वई आहे महांगाई रहंदो वधंदी वञे पई थी गोश्त वॾो गोश्त मार्केट जो जेको गोश्त आहे उहो 400 रुपए किलो खपंदो उहो 700 रुपया ईद ते गोश्त खतो आहे ऐं चांवर जेके असांखे मिलंदा 3600 रुपए बाचको उहो चांवरनि जो 25 किलनि जो 4200 रुपया बाचको ऐं 4800 रुपया बाचको थी वियो आहे गिहु जेको मिलंदो सस्तो उहो गिहु 400 रुपया किलो थी वियो आहे त महांगाई में कहिड़ो फ़र्क़ु पियो आहे महांगाई त रहंदो आहे रोज़ ते चढ़ंदी थी वञे पई तेल जेको आहे पेट्रोल उहो वॾनि माण्हुनि जो आहे बिजली जो बिल उन्हनि माण्हुनि जे लाइ वॾनि माण्हुनि जो आहे जेके एसियूं एयर कंडीशनियूं पिया हलाइनि ग़रीबनि जे लाइ त उहा ई मुसीबत अॻ में बि हुई हींअर बि आहे महांगाई ते को बि फ़र्क़ु न पियो आहे महांगाई वधंदी पई वञे वधंदी पई वञे ग़रीब वीचारो ॾाढो आवाज़ार आहे ग़रीब पंहिंजे वेले खाइण जे लाइ मोहताज लॻो पियो आहे कहिड़ी शइ ते फ़र्क़ु पियो आहे का शइ न पेट्रोल उहो बि त वॾनि माण्हुनि जे लाइ गाॾियुनि में वॾा माण्हू घुमंदा आहिनि बिजली उहे बि वॾनि माण्हुनि जे लाइ छाजे करे जो वॾा माण्हू एसिड में सुम्हिया पिया हूंदा आहिनि ग़रीब वीचारा झूपड़ियुनि में पिया आहिनि उन्हनि जे लाइ बल्ब आणण बि वॾी मुसीबत आहे हुकूमत अवल के वॾियूं दवाऊं पे कयूं त हीअ मदीने जी रियासत बणाईंदासीं हिन मुल्क खे हीअ मदीने जी रियासत त छा पर हीअ त असांखे अलाए किथे पुॼाए छॾियो अथऊं हिते अॼुकल्ह ॾियारी जेका हले थी 500 600 700 ऐं ग़रीब माण्हू त अहिड़े दौर में न दाल थो खाई सघे न सब्ज़ी थो खाई सघे न जी थो सघे अगरि कंहिं ग़रीब जा बच्चा बीमार थियनि त उहो पिनी या घर खपाए वञी उन्हनि जो इलाजु पियो कराए हीअ हुकूमत अलाए कहिड़े रस्ते ॾे पई वञे असीं त जॾहिं खां हिन हुकूमत खे ॾिठो आहे त मुसलसल हिक ॿिए जा ई पटका दूर पिया कनि ऐं आवाम त कंहिंखे यादि ई कोन्हे हाणे ताज़ो ॿुधो थिए त तेल लही वियो आहे यूनिट लही विया आहिनि अब तेल ऐं यूनिट जे लही विया आहिनि त उहो कंहिं ग़रीब खे कहिड़ो रिलीफ मिलियो आहे इहो फ़ाइदो साॻियो ई आवाम वीचारो दरपदर ऐं परेशान आहे ऐं जेकॾहिं हीअ कंडीशन रही त हीउ मुल्क तमामु ॾुखे वक़्त ॾे वञे पियो ऐं हिनखे को सम्झण लाइ तयारु न आहे ऐं हीअ जेके इदारा हिन मुल्क खे हलाइनि पिया असां उन्हनि खे था चऊं त महिरबानी करे हिननि ज़ालिमनि माण्हुनि मां असांजी जान छॾायो छो त हिते हाणे सब्ज़ी खाइण जेतिरी बि कंहिं ग़रीब खे वसियत न रही आहे त उहो वीचारो पेट गुज़र या घर जा बिल या मसइला काॾा हल कंदो इन जे लाइ असीं हिन चैनल जे ज़रिए असीं उन्हनि इदारनि खे ॿुधाइणु चाहियूं था त हितां जो माण्हू वीचारो ख़ुदकुशी करण जे बराबरि थी वियो आहे ऐं महिरबानी करे हिननि ज़ालिम हुकुमराननि मां असांजी जान छॾायो
ऐं हे तमामु ॾुखियो वक़्तु हिन मुल्क जे मथां हले थो। अॼु पेट्रोल लाहे वरी माण्हुनि ते एहसान पिया कनि, वरी सुभाणे 100 रुपया चाढ़े छॾींदा। हे जॾहिं खां हिकिड़ो ज़ालिम हुकुमरान आयो आहे, अलाए कहिड़े दोस्तनि जे तरफ़ां असांखे मड़ियो वियो आहे, जेको असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे आवाम जो। ऐं असीं हिन हुकूमत खां ऐं हिन इदारनि खां पुछूं था जेके हिननि खे हलाइनि पिया था, त महिरबानी करे आवाम खे रिलीफ ॾियो ऐं जीअण जो हक़ु। महांगा बेॾी आहे, बेअंदाज़ महांगा बि हिन 10 रुपया लाया आहिनि। भाई आवाम जेको आहे बुख थो मरे, का शइ न 10 रुपयनि में का बि सस्ता बि न थी आहे। ऐं उहो साॻियो ई रेट बीठो आहे। चांवर महांगा, गेहूं महांगो, अन्न ॿिया महांगो, हर शइ। माण्हू बगिरा माण्हू वात में नथो विझी सघे। उन खां पोइ हिते इंसानु जेको आहे न चारई पार शहर में भिंडी महांगी आहे, बसर महांगो आहे, हर शइ महांगी आहे, कुझु बि सस्तो न आहे। एॾो महांगो आहे जेको इंसानु बगिरा वात में नथो विझी। दुकानदार पाण रॾियूं था कनि। असांखे चांवर महांगा मिलिया आहिनि, अटो महांगो मिलियो आहे, उन खां पोइ त गेहूं महांगो मिलियो आहे। वरी इंसान जेके आहिनि सभु जी सभु, लाड़काणो भुट्टे साहिब जो ॻोठु आहे, लाड़काणो भुट्टे साहिब जो ॻोठु आहे, का बि सस्ता बि न आहे। कर्नल साहिब अञा चाढ़ींदो थो वञे। तेल 60 रुपए किलो थिए तॾहिं असां माना 60 रुपए लीटर थिए तेल, तॾहिं असां टुकुर खाईंदासीं, न त टुकुर बि नथा खाई सघूं। हिकु टेम न 2 टेम मानी आहे इंसान खे, त खाईंदो न इंसानु आहे, पेट बुखो आहे, शामो खाईंदो, काथो का शइ बि कान्हे, का मज़दूरी आहे ई कान। सफ़ाई मज़दूरी जेका आहे सभु छल थी वई आहे, तगारी खणी कोन था सघूं। उन खां पोइ हिते फेराइनि था असांखे, हर हेॾे हर हेॾे हर हेॾे। ॿुधी हाणे त साईं वरी वराए वोट था ॾियनि इमरान ख़ान खे। वॾी शाबाश आहे जो 5 रुपया तेल लाहियो अथई, चाढ़े थो 15-20 रुपया चाढ़े थो। जे लाहे थो त कुल 10 रुपया 5 रुपया लाहे हुनखे धकु हणे घणो तेल खे न, जंहिंमें सस्ता बि थिए। पाकिस्तान में एॾी महांगा बि आहे, एॾी महांगा बि आहे जो पाकिस्तान सॼो टुकुर नथो खाई सघे। न पाकिस्तान जहिड़ो ई आहे, पाकिस्तान जी सफ़ा तबाही कई अथई, का शइ बि कान्हे का। जीअं त मौजूदु हुकूमत तेल ऐं बिजलीअ ते सिर्फ़ु तेल ते 10 रुपया लाथा अथई ऐं बिजलीअ ते 2-4 रुपया लाथा अथई। जॾहिं त हुन 10 रुपया तेल ते लाथा आहिनि त हिते खाइण वारो तेल किथे थो मिले, इहो त अंदाज़ो हाणे न इमरान ख़ान साहिबु। महांगाई बि एॾी थी वई आहे, न चांवर सस्तो आहे, न अटो सस्तो आहे, न तेलो। जेके ॿाहिण वारियूं काठियूं थियूं मिलनि, जिन ते जाते गैस न आहे, ॿाहिण वारियूं काठियूं थियूं मिलनि, उहे बि 600 रुपयनि जा मण थो मिले। ज़ुल्म त ॾिसो न, हर दौर में ज़ुल्म थियो आहे, सिंधी क़ौम सां ज़ुल्म थियो आहे। हे अवाम जेको माण्हू मरी थो वञे न, ग़रीब माण्हू जेको मरी थो वञे त उनजे घर में कफन दफ़न जा वेले जा पैसा न आहिनि। पाड़े वारा चंदो करे था उहे पैसा कनि। दफ़न जे लाइ बि घटि में घटि 30-40 हज़ार पंहिंजा हुजनि, तॾहिं माण्हू वञी दफ़नाए माल मुक़ाम में। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, तोखे त ख़बर ई नथी पए त अंधा घणे डज़नुनि। असां ग़रीबनि जा ॿार स्कूल था वञनि, असांखे ख़बर आहे त अंडा कीअं था मिलनि, अटो कीअं थो मिले। तव्हांखे त ऑर्डर करिणो आहे, खाना बनाओ, खानो तयारु थी वियो। चीफ जस्टिस पाकिस्तान खे अर्ज़ु था कयूं, चीफ जस्टिस साहिबु हेठी लेवल ते ॻाल्हाए, मथी लेवल ते न ॻाल्हाए। जंहिंजे घर में गैस न आहे लॻल, जंहिंजे घर में बिजली न आहे लॻल, उन्हनि जे बारे में सोच। तुंहिंजे घर में त 50 एसियूं लॻल आहिनि, तुंहिंजे बंगले में अलाए छा छा आहे, 40 गाॾियूं बीठियूं थी। असां हिते मोटर साइकिल में तेल नथा विझाए सघूं। वॾे अफ़सोस सां थो चवां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, तो में माण्हुनि जूं लख उमेदूं आहिनि, हर शइ आहे। हाणे लॉन्ग मार्च बि चालू था थियनि, अमन कमेटियूं बि चालू थियूं थियनि। अवाम उहो ई पादरनि में आहे, असां उहो ई लठनि में आहियूं। लाड़काणे जे अवाम जे लाइ कंहिं बि कुझु न कयो आहे। ज़ुल्फ़कार अली भुट्टीअ जो शहर हूंदे सूंदे बि ऊंदहि लॻी पई आहे, गंदगी लॻी पई आहे, का शइ सिधी न आहे। हिते पुछ वञी म्यूनसिपालिटीअ वारनि खां अबा गंद नथा करनि। फलाणे MP जी माउ मरी वई आहे, अबा पैसा ओॾे था ॾियूं, असां ओॾे मानी तयारु करे था मोकिलियूं। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। महांगाई पर चोट चढ़ी वई आहे। असां ग़रीब माण्हुनि जो जीअण ई जंजाल थी वियो आहे। 10 रुपया लाहिनि था पेट्रोल 6 महीननि खां पोइ, वरी महीनो पूरो थो थिए त वरी उनजे जाइ ते वरी 20 रुपया था चाढ़नि। पर जे हाणे 10 रुपया हिकिड़ो लाथो अथऊं त गिहु था वठूं खाइण वारो त उहो 400 रुपया। ॿी का सब्जी था वठूं त उन में जो कालो घटिताई कान आई आहे। हुकूमत को बि एक्शन न खयो आहे। मथों का टीम जेका मुक़ररु रखे, भाॼियुनि ते सब्जियूं जेके बि आहिनि जेका उहा टीम हुजे, हर हिक खां जेके वठनि था ख़रीदार, उन्हनि खां पुछा करे त बाबा हीअ भाॼी तव्हांखे कहिड़े अघ में मिली, हीअ कहिड़े अघ में मिली। कुझु बि को आहे ई कोन इंसाफ़। जेका अॻे 12 महीने बजट थींदी हुई,
उन बजट में हर शइ जेका आहे रुपयो ॿ रुपया जेका चढ़ंदी हुई 12 महीने। हाणे महीने में उन्हनि जो रूट थी वियो आहे, 2 दफ़ा 3 दफ़ा महीने में तेल था चाढ़नि। किरावा असांखे मिलनि कोन था, हर कोई दाऊं थो पियो करे, त बाबा पैसो असां वटि आहे कोन, असां काॾों अहिड़ा किरावा ॾियूं असां। हाणे 3 किलोमीटर उन जाइ ते जेका 150 रुपया, हाणे 150 ते लीटर आहे तेल जो। 5 गेरी रक्षो जेका हाणे तव्हां हिसाब लॻायो त 3 किलोमीटरनि ते घणो तेल सड़ंदो ओट मोट। रोज़ी कान्हे का जो का 200-300 जो का थियनि था, कहिड़ी शइ वठी कहिड़ी शइ वठूं बाबा। सॼे ॾींहं में बसि इहो रुलंदा था वठूं, किथां 50 किथां 60, वधि में वधि छिके ताणे जो का 80 रुपया हितां खणूं था मच्छी मार्केट मां PTS तो ई। अॻु में 100 हूंदो, हाणे तेल चढ़ी विया आहिनि त पोइ बि माना किरावा घटि। ग़रीब माण्हू जेका असां जे फाथा आहियूं जेका त काॾे वञूं जेका ज़िंदगी असांजी गुज़ारणु ॾाढी जेका आहे ॾुखी थी वई आहे। बाबा जे तेल लाथो अथई त कहिड़ी ॿी शइ में जेका आहे असां उन में का घटिताई थी आहे। का बि शइ गिहु खाइण वारो ॾिसो तव्हां जेका ग़रीब माण्हू असां 400 रुपया कमायूं डेली, उहा रुगो गिह जी थेली वठी वञूं, ॿियो बीमारियूं बड़ियूं जेका लटो कपिड़ो उथी वेठी जेका उहा असां काॾों कंदासीं। कुझु बि कहिड़ो बि हुकुमरान ईंदो जेका असांजो पाकिस्तान ईअं ई हूंदो। महंगाई साईं, महंगाई त हर आम और ख़ासि माण्हुनि जे सभिनि जी मक़सदु कमर विझे छॾी आहे। ऐं एॾी महांगाई थी वई आहे त असांजी दुकानदारी ते बि घणो फ़र्क़ु पइजी वियो आहे। जेकी शइ वठी अचूं पिया 500 रुपए नारंगी जी पेटी, हाणे इन महिल उहो 1400-1500 रुपए पेटी थी वई आहे। अवाम रड़ियूं था कनि बाबा सस्तो ॾियो सस्तो ॾियो। हाणे आम दुकानदार काथों सस्तो ॾींदो? सस्तो ॾियण जो मौक़ुफ़ त मसां गवर्नमेंट खे आहे न, त गवर्नमेंट सस्ताई कराए और सस्ती शइ करे त सस्ती मिलंदी। आवाम खे बि ख़बर आहे गवर्नमेंट केतिरी महांगाई करे छॾी आहे, ऐं दुकानदारनि खे बि ख़बर आहे केतिरी महांगाई थी आहे, ऐं जेके वठण वारा आहिनि उन्हनि खे बि ख़बर आहे केतिरी महांगाई थी वई आहे। तो हर माण्हू महांगाई जो करे थो त बाबा हाणे मौसमी पाकिस्तान छा सॼी दुनिया में मक़सदु महांगाई जो ज़ोर आहे। साईं 10 रुपया हाणे लथो आहे त उहो शायदि महीने खां पोइ वरी 20 रुपए जे 30 रुपए चढ़ी बि वेंदासीं। लथो छा आहे, जीअं लथो आहे तीअं न लथो आहे। मसि 40 रुपया चाढ़े वरी 10 रुपया लाहे छॾूं त फ़ाइदो त कुझु न थींदो न। उहो त पंहिंजी जाइ त महांगाई आहे। साईं असांजे दुकान ते घणो फ़र्क़ु पइजी वियो आहे। ग़रीब माण्हू खे खाइण जे लाइ खपे मानी, चांवर, अटो, गिहु। फ्रूट त एक्स्ट्रा पैसा थींदा पोइ माण्हू वठंदो, बाक़ी एक्स्ट्रा पैसा न थींदा त फ्रूट न वठी सघंदो। ऐं असांजी दुकान जे साम्हूं मूंखे तव्हां ॾिसंदा आहियो त केॾी रश हूंदी हुई, हाणे को दुकानदार को ख़रीदार आहे ई कोन्हे। माण्हू खाइण जे लाइ मानी मिले त उहो ई गंज फ्रूट थोरी खाई सघंदो। साईं हर शइ महांगा आहे पा। जे पेट्रोल 10 रुपया लथो आहे त को फ़र्क़ु त न पियो आहे। हर शइ महांगी थी वई आहे। ॾिसो पिया त असांजो सोने जो कारोबार आहे, जॾहिं इमरान खान न आयो त 52,000 रुपया तोलो हुयो त माशाअल्लाह असांजो कारोबार बि तमामु सुठो हले पियो। हाणे जेको आहे सो 1 लख अॼु 28,800 रुपया तोलो आहे। असांजो जेको आहे सो कारोबार ठुप थी वियो आहे। तमामु महांगाई बि थी वई आहे। तमामु 10 रुपया लथो छा थियो, सुभाणे ॾिसजो त परीहं ॾिसजो साॻो इहो 20 रुपया चढ़ी वेंदो। 10 रुपया लहण जो को मक़सदु न आहे। हर शइ त महांगा आहे पा। जेकी शइ वठणु वञो, मुर्गी वठणु वञो, गोश्त वठणु वञो, 1300 रुपया किलो गोश्त थी वियो आहे। ग़रीब माण्हू काॾा खाईंदो? हिनमहिल ताईं तव्हां ॾिसो त छा में घटिताई थी आहे। घटिताई रुगो नाले मात्र थी आहे, बाक़ी घटिताई न थी आहे। नाले मात्र त बाबा घटि आहे, कुझु बि घटि न थियो आहे। हर शइ ट्रिपल थी वई आहे। तव्हां ॾिसो का तव्हां हलो मार्केट में का बि शइ ॾिसो तव्हांखे सस्ती मिले थी। टमाटा 140 रुपए किलो थी विया आहिनि। 140 रुपया किलो टमाटा थी विया आहिनि। तव्हां ॾिसो त केॾी महांगाई बि थी वई आहे। असुलु छा आहे त अमीर थी वेंदो, जेको विचोलो तबिको आहे, असां पारो जेको तबिको आहे, असां उहो निचोड़जी विया आहियूं, असां परेशान थी विया आहियूं। त असां बाबा कीअं हिनखे मैनेजमेंट करे सघूं? नथा करे सघूं। सोने जो ॾिसो त हाल वाल 1,28,800 थी वियो आहे। ग्राहक कोन्हनि खे, सॼो ॾींहुं वांदा वेठा आहियूं। इंसान आहे माण्हू जेको आहे कमाईंदासीं त खाईंदासीं न। एॾी जेको आहे सो माण्हू महांगाई बि थी वई आहे जो हद खां वधीक महांगा आहे। साईं रश जेको आहे सो इहे ॾिसण वारा आहिनि, वठण वारा घटि आहिनि। तव्हां ॾिसो त हर को जेको आहे सो माण्हू रुगो ॾिसी थो वञे। वठण वारा घटि आहिनि, ॾिसण वारा घणा आहिनि। हर शइ में महांगाई बि थी वई आहे। अॻे जेको सूट मिलंदो 1200 उहो हाणे मिले थो 2800, 3000, 3500। माण्हू ग़रीब माण्हू छा करे?
ग़रीब माण्हू त पीसीजी वियो आहे न सफ़ा साईं। छा आहे करे त जेका गवर्नमेंट तेल जो क़ीमत घटि कई आहे जंहिंजे करे आवाम खे ग़रीब आवाम को बि रिलीफ नथो मिले, जंहिंजे करे हक़ीक़त में जेका तेल जी प्राइस इंटरनेशनल तौर ते घटि थींदी आहे या वधंदी आहे त हर शइ महांगी थी वेंदी आहे। इंटरनेशनल प्राइस ते घटि थिए थी मगर को बि रिलीफ आवाम खे नथो मिले। ग़रीब अटो पंहिंजे जाइ ते उहो महांगो लॻो पियो आहे, गिहु पंहिंजो जाइ ते पाण महांगो लॻो पियो आहे, जंहिंजे करे आवाम खे को बि रिलीफ न आहे। हक़ीक़त में गवर्नमेंट खे कम से कम जेको तेल जी प्राइस आहे उहा 120 130 खणणु खपे, जंहिंजे करे आवाम खे वधि में वधि रिलीफ मिले। ग़रीब आवाम जेको मज़दूरी जेको डेली कमाईंदो 600 700 रुपया कमाईंदड़ आहे त उहो माण्हू पंहिंजे बचड़नि खे कीअं पाले, जंहिंजे करे आवाम खे हिन गवर्नमेंट खे चए थो बाबा गवर्नमेंट इहा तब्दीली गवर्नमेंट आहे मगर तब्दीली का बि शइ न आंदी आहे, आवाम जे लाइ न को बि रिलीफ जो कमु न कयो आहे। जंहिंजे करे असां इहे ॻाल्हि था कयूं, गवर्नमेंट खे अपील था कयूं कम से कम हर शइ खाधे पीते जी शयुनि खे कम से कम घटि कयो वञे, जंहिंमें अटो थो अचे, जंहिंमें असांखे गिहु थो अचे, जेके भाॼी भुतियूं ऐं जेके असांजी जेके दाल खंड इहे सभु शयुनि ते ज़ाब्तो अचणु खपे। जंहिंजे करे असां चऊं था गवर्नमेंट खे अपील था कयूं तमामु घणो शइ घटि कई वञे हर शइ ते। सिंध गवर्नमेंट बि पंहिंजी नाइली थी ॾेखारे, वफ़ाक़ी गवर्नमेंट बि पंहिंजे को बि रिलीफ नथी ॾे। जेके असांजे जेके एडमिनिस्ट्रेटिव जेके कमु थियणा आहिनि उन्हनि खे माण्हुनि जे रिलीफ जे लाइ जेके शइ कमु थिए थी मगर इन में को बि असांजो DP कमीशन हुजे या IC साहिबु हुजे उहो मार्केट में को बि जे शइ ते ज़ाब्तो नथा आणनि, यार घटि में घटि उन्हनि जो इहो कमु आहे त माण्हू कम से कम मार्केट में निकिरी उन शइ खे कंफर्म त करणु आया शइ जेका असां घटिताई आंदी आहे, पेट्रोल 10 रुपया घटि थियो आहे त उन ते उहा शइ घटि इम्प्लीमेंट थिए थो या नथो थिए, मगर इन में को बि असां DC साहिबु हुजे AC साहिबु हुजे या असांजे जेके बि डिपार्टमेंट जेके प्राइस कंट्रोल जे हिसाब सां कमु कंदड़ उहो को बि पंहिंजो एक्टिव न आहे। 10 रुपया पेट्रोल सस्तो थियण सां आवाम खे को फ़ाइदो त कोन मिलियो आहे। 15 रुपया 20 रुपया पेट्रोल चढ़े थो पियो, उन सां सभु खाइण पीअण जूं शयूं महांगियूं थी वञनि, ट्रांसपोर्ट किरावा भाड़ा हे हो। आवाम खे रिलीफ उन शइ मां मिलंदो आहे जेको गवर्नमेंट अगरि 10 रुपया पेट्रोल सस्तो करे थी त ॿियनि अघनि में बि कुझु सुधारो अचणु खपे, उन्हनि में फ़ाइदो अचणु खपे, ग़रीब आवाम खे रिलीफ मिलणु खपे। परेशान त ग़रीब आवाम थिए थो पियो, वापार ते कारोबार ते तमामु घणो असरु थिए थो पियो, जंहिंसां मुल्की मईशत टुटे थी पई, तबाह थिए थी पई। इन शइ जे तरफ़ कंहिंजो ध्यानु आहे कोन। 20 रुपया 15 रुपया पेट्रोल चाढ़े 10 रुपया सस्तो करे किरावा सागाई चढ़ी विया, महांगाइयूं सभु वधी वियूं, आवाम खे छा शेल्टर मिलियो? हीअ त ज़ुल्म आहे, नाहक आहे। कहिड़ी घटिताई थी आहे? 10 रुपया जेको पेट्रोल हे सस्तो थियो आहे त उहो साॻियो ई कोचुनि जो किरायो लॻो पियो आहे 1000 1100 रुपया, वैगुननि जो किरायो लॻो पियो आहे 150 200 रुपया, उन्हनि खे बि 10 रुपया फी पेट्रोल लीटर ते सस्तो थियो आहे त किरावनि में बि 10 रुपया 20 रुपया हुजणु खपे न, माण्हू फ़ाइदो आवाम खे मिले। हे त रहंदो नुक़सानु आहे, फ़ाइदो त कोन थो थिए। 10 रुपया पेट्रोल 20 रुपया चाढ़े 10 रुपया लाहिनि था, 30 रुपया 40 रुपया किरायो भाड़े चाढ़े छॾनि था पिया। ॿियो त कोई ॾिसी ॿुधाए न त जेको चांवरनि जो किलो मिले थो पियो 100 रुपए में 90 रुपए में या 80 रुपए में, उन्हनि मां कहिड़ो 10 रुपया जेको आहे घटिताई आई आहे? उन्हनि में त का घटिताई न आई आहे। उहे साॻा ई रेट 5 रुपया चढ़ी विया, उन्हनि खे पोइ करण वारो न तेल खाइण पीअण जो जेको तेल आहे उन में छा रिलीफ मिलियो आहे? 200 रुपया 210 रुपया इहो लीटर लॻो पियो आहे, उन्हनि में 10 रुपया बि पेट्रोल इहो तेल कोन लथो आहे। माण्हू खंड वठे पती वठे खाधो पीतो कीअं राशन पाणी इस्तेमालु करे घर में। उहा ई ॻाल्हि मां कयां थो न त 170 रुपए तेल जॾहिं पेट्रोल उन मां 5 रुपया 10 रुपया लाहिनि था त खाइण पीअण वारो तेल तलो हुजे या पकवान हुजे कहिड़ो बि हुजे उन में कहिड़ो 10-20 रुपया लाथ आई आहे? उहे त न त चढ़ी विया न। उन्हनि में फ़ाइदो हुजणु खपे न, खाइण पीअण जूं शयूं सस्तियूं थियणु खपनि। उन सां गॾु रोज़मर्रा जी ज़िंदगी जेका गुज़रे थी, खंड आहे तेल आहे पती आहे, उन्हनि में जेको आहे सो कमी हुजणु खपे। 10 रुपया पेट्रोल लाहिण सां 50 रुपए ॿियूं शयूं चाढ़े छॾनि था पिया। हे कहिड़ी हुकूमत आहे? असांखे सम्झ में त कोन थो पियो अचे त को हिनखे ईंदड़ फ्यूचर में तमामु घणो को फ़ाइदो मिलंदो पाकिस्तान खे हिन गवर्नमेंट मां, या गवर्नमेंट अवाम खे रिलीफ ॾिनो हुजे। बाक़ी हाणे नया बनेगा पाकिस्तान जो नारा जे हयां उन्हनि त पाकिस्तान खे तबाह करण जी कोशिशि करे छॾी आहे। सम्झ में नथो अचे त इहे नया पाकिस्तान और क्या होगा। अलाह साईं बहितर कंदो पाकिस्तान जे लाइ। असां 2006 खां वठी वेंदे हाणे 2022 ताईं पहुतायूं अची। 8-10-15 सालनि में जेको 8,000-10,000 रुपया तोलो हिन महिल बीठो आहे 1,30,000-29,000 रुपया तोलो। हेॾो सोन महांगो थी आयो आहे, कारोबार ते ज़रूरु असरु पवे थो पियो। मुल्क में 10-15 सालनि में तरक़ी हूंदी आहे। हे असांजो उहो मुल्क आहे जंहिंमें जेको आहे 18-20 सालनि में अॻिते वधण जे बजाए रहंदो मुल्क पोइ ते पवंदो थो वञे।
कारोबार तमामु घणो माना असरअंदाज थियो आहे कारोबार ते, बिज़नेस उहो रहियो न आहे। जीअं त महांगाई काफ़ी थी वई आहे, रुगो पेट्रोल ऐं जेको आहे सो बिजली जो बिल वधनि था, 20-20-30 रुपया हटाइनि था, 10 रुपया, उन में 10 रुपए जो हटाइनि नथा, त मक़सदु त 10 रुपए में ॿी का बि शइ नथी घटिजे, उहे ई 10 रुपया सिर्फ़ु रुगो ऐलान कयो आहे त पेट्रोल ऐं बिजली ते 5 रुपया, पर ठीकु आहे उहा उन्हनि घटि ॾिनी आहे, त उन में का बि शइ जेको आहे सो ग़रीब माण्हू जो त को बि तदारक न थियो न। ग़रीब माण्हू जे लाइ अटो, गिहु, खंडु जेके रोज़ानी शयूं वापराइण वञनि थियूं, सब्ज़ी, मुर्गी, उन्हनि में त अञा चाड़ आहे, उन्हनि में त अञा लाथ का बि न आहे, उन्हनि में का बि लाथ न आहे। जॾहिं पेट्रोल लथो आहे त उहा का बि शइ लथी न आहे, जेके बि शयूं चढ़ियूं त चढ़ियूं आहिनि। जेको आहे जीअं त तव्हांखे पाण ॾिसो न, किराया घटि थिया आहिनि, जीअं पेट्रोल चढ़ियो त किराया वधाया आहिनि, त वरी उहे घटि न थिया आहिनि अञा ताईं। जेको आहे सो आख़िर माण्हू छा करे, काॾे वञे? ग़रीब माण्हू हिन इमरान ख़ान खे रुगो इहो ई लॻो पियो आहे त चोर लुटेरा चोर त पाण बि आहे, जेको आहे त लुटेरा चोर काॾे वञनि? रुगो हिन खे पाकिस्तान नओं ठाहे थो त उन खे थोरो सिधो करे न। हिन जे हुकूमत में एॾी महांगाई वधी वई आहे, जेको आहे सो माण्हू ख़ुदकशी करण लाइ तयारु आहिनि, त आख़िर माण्हू काॾे वञनि? रोज़ धाड़ा फुरियूं, माण्हू महांगाई एॾी थी वई आहे, पेट्रोल सिर्फ़ु रुगो लाथो अथई त का बि शइ लथी न आहे, न अटो लथो आहे, न जेको आहे सो का गिहु लथो आहे, न का दाल। ग़रीब माण्हू जो हक़ आहे, दाल त खाए न, दालनि जा बि रेट अञा अप थींदा था वञनि। गिहु ॾिसो था त 450-500 रुपया किलो आहे। आख़िर माण्हू छा करे? माण्हू ख़ुदकशी करण लाइ तयारु थी विया आहिनि। बिजलियुनि जा बिल डिडक्शनियूं माण्हुनि ते नाजाइज़ियूं, जेको आहे सो खोड़ घणा मसइला आहिनि, तमामु घणा में घणा मसइला थिया आहिनि। रुगो पेट्रोल चाढ़ियो अथनि त हर शइ चढ़ी वई आहे, जेकॾहिं का शइ लाथी अथनि, पेट्रोल लाथो आहे त का बि शइ लथी न आहे। कोई बि चवे त असां किरायो घटि कयो आहे, रक्शन वारा 200 रुपया 150 रुपया किरायो वठनि, पेट्रोल चढ़ियो, हाणे पेट्रोल लथो आहे त को बि घटि किरायो नथो वठे। उन खां अलावा काफ़ी खाधे पीते जूं तव्हां मेडिसन ॾिसो, रोज़ मेडिसन थी चढ़े, ॿियो कुझु न। पछाड़ी इंसानी हिकिड़ो हक़ आहे त घटि में घटि मेडिसन त माण्हू पिनी बि खाईंदो, उन्हनि जे लाइ त तव्हां रिलीफ ॾियो। जेको आहे त को बि न, मेडिसन जे लाइ बि को रिलीफ न। आख़िर माण्हू ज़हनी मरीज़ थी विया आहिनि, को ब्लड प्रेशर जो मरीज़ आहे, को हार्ट जो आहे, को शुगर जो पेशेंट आहे, मेडिसन बि रोज़ चढ़ी वई थी, रोज़ थी चढ़े। कपिड़ो लटो तव्हां ॾिसो न, केॾी शयूं चढ़ी वियूं आहिनि। जेका असां नंढा हूंदा हुआसीं 150 रुपए में ड्रेस मर्दानी वठंदा हुआसीं, उहा हाणे 1500 रुपया ड्रेस ऐं 2000 रुपया। लेडीज़ सूट काफ़ी महांगा थी विया आहिनि। कॉस्मेटिक जे सामान ते अचो तव्हां त काफ़ी शयूं वञनि थियूं अप थींदियूं। डेली जो रेट आहे, जीअं गोल्ड जो रेट डेली चढ़ंदो आहे, त उन में हर शइ जेको आहे ॼण गोल्ड थी वई आहे, डेली रेट चढ़े थो। वो पेट्रोल त घटियो आहे, पेट्रोल 10 रुपया माना जेको आहे लीटर ते घटिजी वियो आहे, पर माना ॾिसो था मार्केट में त उहा ई तेज़ी लॻी पई आहे। ग़रीब आवाम उहो ई परेशान, माना पेट्रोल चढ़ंदो आहे त माना शइ बि चढ़ंदी आहे, पर पेट्रोल लहंदो आहे त वरी शइ लहंदी न आहे। इन जे करे माना कंहिं बि हिसाब सां आवाम खे रिलीफ न आहे। ग़रीब आवाम उहो ई परेशान, बेरोज़गारी वधी वई आहे। मार्केट में जेको आहे सो मार्केट स्लो थी विया आहिनि, जेको धंधे कारोबार वारा उन्हनि ते बि असरु पइजी वियो आहे। बाक़ी आहे त खाइण पीअण मजबूरी आहे, माण्हू नांग त न आहे मिटी खाईंदो, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, माण्हू मानी खाईंदो, उनजे लाइ को फ़र्क़ु न पियो आहे, को बि फ़र्क़ु न पियो आहे। 10 रुपया लथो आहे पेट्रोल, पर 10 रुपए जे लाइ असां त चवंदा आहियूं त 1 रुपए जो फ़र्क़ु। अञा बि इज़ाफ़ो थियो आहे, इज़ाफ़ो थियो आहे अञा। कल्ह माना मां चांवरनि जे कटे लाइ वियुमि दुकान ते, उन्हनि चयो त बाबा 3800 रुपया कटो, जेको 25 किलनि जो आहे। अॼु पुछा गई जी 4000 रुपया, अञा बि 200 रुपया मथे। अवाम खे कंहिं बि हिसाब सां सहूलियत न आहे, ऐं हीअ हुकूमत त असांखे माशाल्लाह वॾी भली लॻी वई आहे। पीएम साहब इमरान साहब जे दौरे हुकूमत में जेको तेल जो जेको प्राइस जेके वधियूं आहिनि, उहे तक़रीबन 72-73 जेको आहे रुपया वधी। त भला जेकॾहिं इन्हनि 3 सालनि वारो 72-73 रुपए जे बदिरां कम अज़ कम 50% त जेको आहे सो लाहे आहे न तेल। बाक़ी 10 रुपया जेको आहे सो बाक़ी तेल त लथो, उहो बि इन लॉन्ग मार्च जे करे। इहो लॉलीपॉप 10 रुपया, इन जो त को बि फ़र्क़ु न पियो आहे, न इन ते आम वाइपे जी शयुनि ते, नई वरी कन्वेंस वग़ैरह ते, गाॾियुनि जे किरायनि वग़ैरह ते को बि फ़र्क़ु न पियो आहे जेको आहे सो को ख़ासि। जेकॾहिं हिन खे करिणो हुयो, इन खां अलावा काश्तकार जेके असांजा हज़रात आहिनि, जेके ज़मीनदार ऐं हारी नारी आहिनि, उहा DAP आहे ख़ासि करे, जेको बिल्कुलु ई जेको आहे सो अनबलभ हुयो हिन पंहिंजो कणिक जे जेको आहे सो पोखाईअ में। गंदम जी जेका पोखाई हुई, उन में बिल्कुलु ई यूरिया त नायाब थी वियो हुयो, सोन जे अघु पियो विकामे।
इहे जेके शयूं आहिनि आम वाइपे जूं शयूं उन्हनि में जेकॾहिं थोरो रिलीफ मिली वञे हा त वाक़ई पोइ उहा बहितरी थी वञे हा गवर्नमेंट जे लाइ बि असांजे लाइ बि को ख़ासि कोन्हे ॾसियो न त उहो न उन कन्वेंस ते थियो आहे न ई वरी आम वाइपे जी शयुनि ते को फ़र्क़ु पियो आहे कुझु बि कोन ईअं सम्झो त 0% को बि फ़र्क़ु न पियो आहे जेकॾहिं लाइणो हुयो त इहे टैक्सिस हुया जेके बि हुया लेवीअ जे मुद में जेको पेट्रोल जेको हिननि जी प्राइसिस वधियल आहिनि उहे लेवी घटाइनि हा जेके गवर्नमेंट खे जेको आहे मिलनि थियूं त उहो आम वाइपे जी शयुनि ते उनजो असरु बि बिल्कुलु पवे हा ऐं तेल जी क़ीमतुनि ते बिल्कुलु कुझु जेको आहे सो निमाया फ़र्क़ु पवे हा जेकॾहिं 30-35 रुपया घटि में घटि 50% मुंहिंजो चवण जो मक़सदु हटे हा त सभ खां पहिरियां त असां हुकूमत खे एतिरो चवंदासीं त जेकॾहिं पेट्रोल 10 रुपया वधे थो त हर शइ वधे थी टैक्सी वधे थी मुंहिंजा जेको आहे पेट्रोल जे चढ़ण सां हर खाधे पीते जी हर शइ वधी थी एतिरे क़दुरु खीर बि वधी थो वञे त जेकॾहिं हाणे लथो आहे त का शइ नथी लहे त इहा हुकूमत ई न हली आहे इहा हिन ऐं जेके हिते मिली भगत कयूं वेठा आहिनि उन्हनि जी न आहे वरी हीअ हुकूमत जी न हली आहे हुकूमत करप्ट आहे सॼो हुकूमत ही जेको आहे हिन शइ में इनवॉल्व आहे जेकॾहिं हुकूमत चाहे त हर शइ थी सघे थी ऐं हुकूमत जेकॾहिं नथी चाहे त असां त लोड़ियूं था पिया अधे हिकु मज़ूर तबिको आहे जेको 500 रुपया वीचारो जेको आहे कमाए थो उहो छा खाए उहो काॾे वञे छा मेडिसिन वठे ॿार जे लाइ जेको आहे सो लटो कपिड़ो वठे गिहु वठे चांवर वठे छा वठे वो तो गोश्त 700 रुपया किलो लॻो पियो आहे त उहो सालनि खां त गोश्त बि नथा खाई सघनि हुकूमत न हाल आहे ॿियो कुझु बि न आहे असां आवाम खे निकिरणु खपे हाणे ॿाहिरि ऐं जेको आहे हिननि खे हुक्मराननि खे ॾेखारणु खपे त असीं आवाम बि पाकिस्तान में रहूं था असां बि शऊर रखूं था पर अफ़सोस आहे जो हिन महिल ते असांजा आवाम वारा सुता पिया आहिनि बिजली लाथी आहे पेट्रोल लथो आहे त आम वाइपे शयूं तीअं उन ई जॻह ते बीठियूं आहिनि तव्हां गिहु ॾिसो तव्हां खंडु ॾिसो तव्हां चांवर ॾिसो तव्हां पती ॾिसो दाल ॾिसो उहे पर एतिरे क़दुरु जो पटाटा जेके टमाटा ॾिसो 200 रुपया किलो था हलनि हे इंतिहाई ज़ुल्म जहिड़ी शइ आहे हुकूमत खपे त ग़रीब तबिके सां जेकॾहिं रिआयत करे त आम जेके आम शयूं आहिनि उनजे मथां नज़र रखे ऐं उन्हनि खे घटि करण जी कोशिशि करे आवाम सुधी पई आहे न अवाम खे निकिरणु खपे रोडनि ते अचणु खपे न अवाम अचे निकिरी हिननि जे गिचे खां पकिड़े जेके चूंडियल निमाईंदा आहिनि उहे ॾाढो कारनि में ॾाढो पेचारनि में सुता पिया आहिनि उन्हनि खे निकिरणु खपे हिन खे अचणु खपे नाज़रीन महांगाई जी हिन सूरत हाल सबबु आम माण्हू जेको आहे तमामु घणो परेशान आहे ऐं ॾुखी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे इन हवाले सां माण्हू जेके आहिनि सरापा एहतिजाज आहिनि ऐं वफ़ाक़ी ऐं सिंध हुकूमत खां उहे मुतालबा पिया कनि त उन्हनि खे आम मुहाफ़े जूं शयूं जेके आहिनि उहे घटि करे ॾिनियूं आहिनि छाकाणि त हिन वक़्तु जेको खाइण जो तेल आहे उनजी क़ीमत 410 रुपया आहे ऐं उहो आम माण्हू हर जेको ग़रीब माण्हू आहे उहो नथो अफोर्ड करे सघे नथो वठी सघे जंहिंजे करे हीअ जेको कारोबार आम माण्हूअ जो उहो ॾाढो मुतासिर थिए थो घरनि जे अंदरि माण्हू बुखूं काटण ते मजबूर आहिनि ऐं इन ॾुखी सूरत हाल में गवर्नमेंट जेको आहे उन्हनि खे को बि रिलीफ न पई ॾिए जंहिंजे करे माण्हू जेके आहिनि उहे सख़्तु मुश्किलातुनि में मुब्तला थी चुका आहिनि माण्हू इलाज नथा कराए सघनि माण्हू ॿ वेला मानीजा नथा खाई सघनि ऐं जेके ॿियूं ज़रूरतूं हूंदियूं आहिनि इंसान जूं उहे पूरियूं नथियूं थी थियनि सो इन हवाले सां असां मुख़्तलिफ़ माण्हुनि सां बि ॻाल्हायो हुननि जो बि चवणो त हुकूमत फौरी तौर ते हिन मामले ते ध्यानु ॾिए महांगाई ते कंट्रोल कयो वञे ऐं हुननि खे जेको आहे सो कंहिं न कंहिं हवाले सां रिलीफ मिले त जीअं हू पंहिंजी ज़िंदगी सुठे तरीक़े सां गुज़ारे सघनि ऐं हीअ जेका बुख बदहाली वारी सूरत हाल आहे उन मां जेको आहे सो ॿाहिरि निकिरी सघनि तो असांजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो वरी ईंदड़ प्रोग्राम में हाज़िर थींदासीं ते असां इजाज़त ॾींदा अलाह निगहबान।